न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपोर्ट राशिद अली पिताफ़ी ओबावड़ो कराची शाह लतीफ़ टाउन जे रहवासिण राबिया धीअ शेर रहमान पठान कश्मोर जे ज़ुल्फ़कार शाह मोहल्ले वासी नौजवान मसरूर अहमद पुट नज़ीर अहमद शर सां सेशन कोर्ट सादिकाबाद में पसंदि जो परिणो करे छॾियो आहे। ओबावड़ो प्यार जो परिणो कंदड़ प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ जे घर कंदे एहतजाज कयो। उन मौक़े ते मसरूर शर ऐं राबिया पठान ॿुधायो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो परिणो कयो आहे। राबिया पठान वधीक ॿुधायो त मुंहिंजा वारिस मुंहिंजो पीउ शेर रहमान ऐं मुंहिंजा भाइर अमीन जान कामरान अब्दुर्रहमान पठान मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु मसरूर शर खे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ओबावड़ो ऐं असांजो पीछो करे रहिया आहिनि। असांजी जान खे ख़तरो आहे ऐं असांजो जीअण उन्हनि जंजाल करे छॾियो आहे ऐं असां पंहिंजी ज़िंदगी झंग में गुज़ारण ते मजबूर आहियूं ऐं पंजाब पुलिस बाअसरनि जे चवण ते असांखे हरासा करे रही आहे। असां सिंध ऐं पंजाब गवर्नमेंट SSP घोटकी ऐं SSP ज़िला रहीम यार ख़ान ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो था करियूं त ओबावड़ो खुदारा असांखे पंहिंजी ज़िंदगी मर्ज़ी सां जीअण जो हक़ ॾिनो वञे। अगरि असांजे मथां किथे बि कूड़ा केस दाख़िल थियनि त उन्हनि खे कूड़ो सम्झो वञे ऐं असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। असांखे कुझु बि थियो त उन्हनि जा ज़िम्मेवार शेर रहमान कामरान अब्दुर्रहमान पठान हूंदा। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपोर्ट राशिद अली पिताफ़ी।